नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही में पेरेंट्स सेक्शन कमेटी जे सॾ ते हाई स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि वालदेन तरफ़ां वॾे अंग में हाई स्कूल जोही खां हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड खणी हलीम लगारी, अली रज़ा गाॾेई, निसार रिंद, कुर्बान रिंद, अख्तर लगारी, सगीर लगारी जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनानी मुताबिक़ इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाहींदे चयो त यूनियन अॻवाणनि तरफ़ां यूनियन जी आड़ में रेगुलर ड्यूटी कंदड़ उस्तादनि खे तंग करे संदन जबरी बदलियूं करायूं पयूं वञनि ऐं ब्यूरोक्रेसी जी मुदाख़लत सबबि जोही ऐं काछे जे स्कूलनि अंदरि साज़िश तहत तालीम खे हथ सां तबाह कयो पियो वञे, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं तालीम जे वज़ीर सईद गनी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी समेत इख़्तियारियुनि इदारनि खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त यूनियन जी आड़ में तालीम दुश्मन अनासरनि खे बुझो ॾेई जोही तालके जी तालीम बचाई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वियो। तालीम मिनिस्टर जो माण्हू कुझु तनवीनी गुंडा असांजे तालीम खे तबाह करण जे लाइ उहे असां खां वधीक जेके असीले ख़तमु करण जे लाइ तालीम ॿारनि जो तालीम असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं तालीम जो असांजे इलाइक़े में जेके तनवीनी आड़ में कुझु गुंडा कुझु पंहिंजे ज़ाती मुखालिफ़ ख़ातिर उस्तादनि खे इस्तेमालु करे ऐं वठनि था ऐं कुझु